Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. पाक भारत छिकताण एटमी तबाही जो सबब बणिजी सघे पई। असां ॿिन्ही मुल्कनि खे जंग खां रोकियो। जेकॾहिं ॿीहर जंग थी त पाकिस्तान ऐं भारत सां कंहिं क़िस्म जे वापारी मुआदे में का दिलचस्पी न हूंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं ओवल हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। ट्रंप चयो आहे त पाकिस्तान जो वफ़द ईंदड़ हफ़्ते वापार ते ॻाल्हाइण लाइ अमरीका अची रहियो आहे। भारत सां बि वापारी मुआदे जे वेझो पहुची विया आहियूं। जंगबंदी ते पाकिस्तान ऐं भारत जी क़यादत जा थोराइता आहियूं। ट्रंप दावा कंदे चयो आहे त इसराइल ऐं हमास विच में बि जल्द जंगबंदी जो मुआदो थी वेंदो। अमरीका ईरान एटमी प्रोग्राम मुआदे जे वेझो आहे। चीनी सदर सां बि वापार ऐं टैरिफ ते ॻाल्हाईंदुसि। उमेद आहे त वापार ऐं टैरिफ ते अमरीका चीन इख़्तिलाफ़ ख़तमु थी वेंदा। ट्रंप वाज़ह कयो आहे त परॾेही शागिर्दनि खे फ़िलहाल अमरीका मां न कढी रहिया आहियूं। पाकिस्तान भारत में इस्लामोफोबिया जे वाक़िअनि में ख़तरनाक हद ताईं वात ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान भारती हुकूमत खां मुतालबो करे थो त हू पंहिंजे शहरनि जे हक़नि ऐं सलामती खे यकीनी बणाए, भली उन्हनि जो तालुक़ु कहिड़े बि मज़हब सां हुजे। मुसलमाननि खे नफ़रत जोॻिन तक़रीर इंसानी गैर इंसानी सलूक ऐं रियासती सरपरस्ती जे ज़रिए निशान बणाइण आलमी बिरादरी जे लाइ संगीन ॻणती जो सबबु आहे। अहिड़े वक़्त में जॾहिं सब्र ऐं सहप जी सभ खां वधीक ज़रूरत आहे, मज़हबी नफ़रत खे सियासी या नज़रियाती मक़सदनि लाइ ॼाणी वाणी हवा ॾियणु आलमी इंसानी हक़नि जी ज़िम्मेवारनि जी भञकड़ी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। वक़्ती गवर्नर ऐं स्पीकर अब्दुल ख़ालिक अचकज़ई ऐं वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी वज़ीर आज़म जी अॼा कई। वज़ीर आज़म कोयटा में कमांड एंड स्टाफ कॉलेज जो दौरो कंदो ऐं ग्रैंड जरगे में बि शिरकत कंदो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल अता तारड़ जमाल ख़ान खां कड़बे वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। IMF बिटकॉइन माइनिंग ऐं AI खे बिजली फ़राहम करण जे मामले ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। ज़रियुनि जो चवणु आहे त IMF एतमाद में न वठण ऐं बिजली टैरिफ ते हुकूमत खां वज़ाहत तलब करे वरिती। IMF मुतालबो कयो आहे त समूरा क़दम मुशावरत सां खंया वञनि। ज़रियुनि जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं IMF समूरनि मामलनि ते वर्चुअल ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तिफ़ाक़ कयो आहे। सिंध जी बजट 13 जून ते पेश करण जी तजवीज़ नाणे खाते समरी वॾे वज़ीर ॾांहुं माणे छॾी। सरकारी ज़रियुनि जो चवणु आहे त मुलाज़िमनि जी पघारुनि में 15 खां 20 सैकड़ो वाध जी तजवीज़ ॻोल्हेठ आहे। वफ़ाक़ी हुकुम जे फ़ैसिलनि जो इंतज़ारु कयो पियो वञे त जीअं पॉलिसियुनि में अहम हमआहंगी बरक़रार रहे। गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेही शहरनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि काउंटर टेररिज़म कमेटी जो इजलास थियो। इजलास खे ख़िताब कंदे मोहसिन नक़वी चयो त मुल्क मां गैर क़ानूनी स्पेक्ट्रम जे ख़त्मे लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। समूरनि इदारनि खे गॾिजी वन डोमेंट सिस्टम खे लागू करणो पवंदो। नादरा एज़ट पॉइंट्स ते लाइव डेटा वेरिफिकेशन जी सहूलियत फ़राहम कंदो। मुल्क जी बदनामी जो सबबु बणिजंदड़ पेनू माफ़िया खे बि सख़्ती सां मुंहुं ॾियण जी हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो आहे त गदागिरी खे ज़मानत न थियण जोॻो ॾोह करार ॾियणु ज़रूरी आहे। खेरपुर लाड़काणो लिंक रोड ते ATC जज लाड़काणो जे स्क्वाड ते हथियारबंदनि जो हमिलो। हिकु हलकार शहीद ॿ ज़ख़्मी। DSP गवर्नमेंट मूजिबि सेशन जज सखर खां लाड़काणे वञी रहियो हो त हथियारबंदनि डंडो मस्ती बहारू पुल वटि स्क्वाड ते फायरिंग करे ॾिनी। स्क्वाड में शामिल हिकु पुलिस अहलकार मक़बूल शेख शहीद थी वियो। अहलकार इक़बाल मलाणो ऐं सगीर ज़ख़्मी थी पिया। हमले बाद DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जी अॻुवाणी में पुलिस जो ऑपरेशन 15 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो। SSP खेरपुर हसन सरदार चयो आहे त हमले में हिकु पुलिस अहलकार मक़बूल शेख शहीद थी वियो। जज महफ़ूज़ रहियो। शहीद अहलकार जो मड़ वारसनि हवाले कयो वियो। झिरकबर सां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। माउ ऐं धीउ गोली हणी क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। वीरान बेले में हथियारबंदनि गुलामदीन खोसो जे घर ते हमिलो कयो। जवाबदारनि गोलियूं हणी रज़िया ऐं सदस धीअ अज़ीज़ा खे क़तल करे छॾियो। फायरिंग में गुलामदीन खोसो ऐं गुलाम मुस्तफ़ा खोसो ज़ख़्मी। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया विया। पुलिस ज़रियुनि मूजिबि खोसा बिरादरी जी बिंदुरुनि में हलंदड़ तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। ढोकरीअ में वापारी अकरम उर्फ़ सोनल चन्नू जे क़त्ल ऐं बदमनी ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बेशटर बंदि हड़ताल। वापारियुनि जो थाणे आॾो धरणो। सियासी समाजी अॻुवाणनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻुवाणनि चयो आहे त 2 ॾींहं अॻु ॾोहारी वापारी नौजवान अकरम उर्फ़ सोनल चन्नू खे गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी विया। पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान। ॿुधो आहे त मंशात जो पतो लॻाईंदड़ खोजी कुतनि खे ॿीहर इस्तेमालु न कयो वेंदो आहे।
जेको कुतो हिकु भेरो मंछात सिंघे छॾे उहो ॿीहर सिंघण जी सलाहियत न रखंदो आहे। सिंध हाई कोर्ट जो SSU जे ऑफिसर खां सवाल। SSU जे ऑफिसर ॿुधायो त तरबियत मिलियल खोजी कुता ॿाहिरें मुल्कनि मां आंदा वेंदा आहिनि। उन्हनि खे कुझु वक़्त लाइ आराम ॾिनो वेंदो आहे। अदालत पुछाणो कयो त खोजी कुतनि खे कीअं रखंदा आहियो? पुलिस ऑफिसर जवाबु ॾिनो त खोजी कुतनि लाइ एयर कंडीशनड कमरा आहिनि, सुठी सार संभाल कई वेंदी आहे। ॿुधणी दौरान मुकमल वर्दी में पेश थींदड़ पुलिस ऑफिसर जी जस्टिस उमर सियाल पारां वफ़ाण कई वई। सिंध हाई कोर्ट में जवाबदार आफ़ताब अहमद जी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जवाबदार ऐं वकील पेश न थियण ते अदालत ॿुधणी अणॼातल मुदे ते मुलतवी करे छॾी। ऐं मलिर में बिजली जी लोडशेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। मलिर 15 वटि धरणो, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जी इलेक्ट्रिक ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि जो चवणु आहे त सख़्तु गर्मी में 12 खां 14 कलाक बिजली जी लोडशेडिंग कई पई वञे। फौरी तौर अणएलानियल लोडशेडिंग ख़तमु करे इलेक्ट्रिक इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार माया काज़ी राबेल।